सिंध ऑनलाइन स्कूल साइंस क्लास 7 बाब 3 सबक 5 बूटन में नस्लीवाद जा क़िस्म काइंड्स ऑफ रिप्रोडक्शन इन प्लांट्स। आऊं आहियां 7 जी साइंस जो उस्ताद नजूला चन्ना। तव्हां सभिनी खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। तव्हांखे यादि हूंदो त पाण अॻे भेरे फर्जण जा आमिल एजेंट्स ऑफ पोलिनेशन पढ़ियो हुयोसीं। हवा, पाणी, जीत या जानवर ही उहे एजेंट आहिनि जेकी गुल जे नर उज़वे ते पैदा थींदड़ नर जुज़नि खे खणी करे गुल जे मादी उज़वे स्टिग्मा ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि। तंहिंजे करे हवा, पाणी, जीत ऐं जानवरनि खे फर्जण जा आमिल एजेंट्स ऑफ पोलिनेशन सॾियूं था। पाण असां पंहिंजी अॼोकी टॉपिक ॿूटनि जी नस्लीवाद रिप्रोडक्शन इन प्लांट्स सम्झंदासीं। नस्लीवाद या रिप्रोडक्शन जानदारनि जी तमामु वॾी आम ख़ासियत आहे। जानदार नस्लीवाद जे ज़रिए पंहिंजो नस्ल वधाईंदा आहिनि, पाण जहिड़ा बचा ॼणींदा आहिनि। तंहिंजे करे असीं हिनखे नस्लीवाद यानी नस्ल वधाइण सॾियूं था। ॿियनि जानदारनि वांगुरु ॿूटा पिणु पाण जहिड़ा बचा ॼणनि था ऐं पंहिंजी नस्लीवाद कंदा रहनि था। ॿूटनि जे अंदरि नस्ल वधाइण जा 2 तरीक़ा थियनि था। नंबर पहिरियों जिनसी तरीक़ो, सेक्शुअल मेथड। हिन तरीक़े में गुल ॿूटनि जा जिनसी उज़वनि तौर ते इस्तेमालु थींदड़ हिसा आहिनि। नंबर ॿियो तरीक़ो आहे गैर जिनसी तरीक़ो, असेक्शुअल मेथड। हिन तरीक़े में ॿूटनि जूं पाड़ूं, थुड़ ऐं टारियूं वग़ैरह इस्तेमालु करे ॿूटनि जा नवां बचा तयारु कबा आहिनि या कुदरती तौर ते पाण बि तयारु थींदा आहिनि। ॿूटनि में जिनसी पैदाइश सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स। जिनसी पैदाइश जो मतिलबु आहे अहिड़ी पैदाइश जंहिंमें 2 जिन्सूं हिसो वठनि। मिसाल जे तौर ते नर ऐं मादी जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त बचो तयारु थींदो आहे। तंहिंजे करे असीं अहिड़े क़िस्म जे मेलाप खे जिनसी पैदाइश सॾियूं था जंहिंमें 2 जिन्सूं मुलविस हुजनि। जानवरनि में या इंसाननि में इहो ऑब्ज़र्व करणु तमामु आसान आहे त नर जिन्स कहिड़ी थींदी आहे ऐं मादी उज़वो कहिड़ो थींदो आहे। छा ॿूटनि में बि के गुल नर थियनि था ऐं के गुल मादी थियनि था? बिल्कुलु ईअं ई थींदो आहे। जेकॾहिं असीं हिंदाणे जे ॿूटे खे ॾिसूं त उनजो ही गुल फीमेल फ्लावर आहे। हिन गुल खे फीमेल फ्लावर इन जे करे सॾियूं था छो त इन में सिर्फ़ु फीमेल उज़वो आहे, यानी हिन में सिर्फ़ु स्टिग्मा थींदी आहे। ऐं हिंदाणे जे ॿूटे जो ही गुल मेल फ्लावर सॾिजे थो। मेल फ्लावर इन जे लाइ छो त इन में सिर्फ़ु नर उज़वो एंथर थींदो आहे। हिननि ॿिन्ही जे मेलाप जे करे ॿिज ठहंदो, बचो ठहंदो। तंहिंजे करे हिननि ॿिन्ही जे मिलाप खे असीं सेक्शुअल रिप्रोडक्शन सॾियूं था। कुझु गुल अहिड़ा बि थींदा आहिनि जिन में हिक ई गुल अंदरि मादी उज़वो बि थींदो आहे ऐं उन ई गुल में वरी नर उज़वा बि थींदा आहिनि। जॾहिं हिक ई गुल में नर उज़वो ऐं मादी उज़वो गॾियल मौजूदु हुजनि त असीं अहिड़े गुल खे बाए सेक्शुअल फ्लावर सॾींदा आहियूं छो त हुन में 2 जिन्सूं आहिनि। पर अहिड़े क़िस्म जे गुलनि खे जिन में सिर्फ़ु हिकु जिन्सी उज़वो हुजे या फीमेल ऑर्गन हुजे या मेल ऑर्गन हुजे त अहिड़े क़िस्म जे गुलनि खे असां मोनोसेक्शुअल फ्लावर, हिक जिन्स वारो गुल सॾींदा आहियूं। गुलदार ॿूटनि में गुल जिन्सी हिसो थींदो आहे जंहिंमें ॿिन्ही जिन्सुनि जा जिन्सी जुज़ा नर ऐं मादी जुज़ा मिली नओं बचो ठाहिण जी शुरूआति कनि था। गुलदार ॿूटनि में जिनसी पैदाइशी अमल जो उज़वो गुल थींदो आहे। द रिप्रोडक्टिव पार्ट ऑफ फ्लावरिंग प्लांट्स इज़ फ्लावर। तंहिंजे करे असीं गुल जी बनावट खे सम्झंदासीं। गुल जा मुख्य 4 हिसा थियनि था। नंबर पहिरियों सेपल, नंबर ॿियों पेटल ऐं नंबर टियों आहे स्टेमन।
नंबर चौथो पिस्टल। सेपल जेके साए क़िस्म जा पन थींदा आहिनि गुल जे हेठां, ऐं पेटल जेके गुलनि जूं रंगीन पंखड़ियूं थींदियूं आहिनि, गुलाब जे गुल जूं गुलाबी पंखड़ियूं थींदियूं आहिनि, गेंडे जे गुल जूं फिकियूं पंखड़ियूं थींदियूं आहिनि। ही ॿई हिसा सेपल ऐं पेटल इहे पैदाइशी अमल में हिसो न आहिनि वठंदा। नसुली पैदाइशी अमल में हिसो न वठण जे करे हिननि खे असीं नॉन रिप्रोडक्टिव पार्ट्स सॾियूं था। जॾहिं त स्टेमिन, नर उज़वो ऐं पिस्टल मादी उज़वो ही ॿई उज़वा जिनसी पैदाइशी अमल में हिसो वठनि था। इन जे करे हिननि ॿिन्ही खे रिप्रोडक्टिव पार्ट्स सॾिबो आहे। गुल जो मादी उज़वो पिस्टल कीअं थींदो आहे, उन जा बि 4 हिसा थियनि था। नंबर पहिरियों स्टिग्मा, मादी उज़वे जो मथियों हिसो, मथियों मुंहुं जिते पोलिन ग्रैंड्स अची करे पवंदा आहिनि, इनखे असीं स्टिग्मा सॾियूं था। स्टिग्मा खां हेठि सनी ॻिचीअ खे असीं स्टाइल सॾींदा आहियूं। स्टाइल खां बाद फुंडियल हिसे खे असीं ओवरी यानी बच्चेदानी सॾियूं था। बच्चेदानी इन जे लाइ छो त इन में अंदरि बच्चो तयारु थींदो आहे। इन बच्चेदानी जे अंदरि मादी दाणा फीमेल गैमेट्स हूंदा आहिनि जिन खे ओव्यूल या आना एग्स सॾिबो आहे। गुल जे मादी उज़वे खां बाद नर उज़वो, ही नर उज़वा थियनि था जिन खे असीं स्टेमिन सॾियूं था। स्टेमिन जा 2 हिसा थियनि था। मथियों हिसो, ही मुख्य हिसो जंहिंखे असीं एंथर सॾियूं था, ऐं ही हेठि धागे जहिड़ी बनावट तंद जंहिंखे असीं फिलामेंट सॾींदा आहियूं। इन जी टेक ते एंथर बीठो हूंदो आहे। जेकॾहिं पाण नर उज़वे जे हिन हिसे खे एंथर खे कटियूं त उन जे अंदरि असांखे नज़र ईंदो त हिकु गोथरी थिए थी जंहिंखे असीं पोलन सेक सॾियूं था। इन गोथरीअ जे अंदरि नंढा नंढा दाणा अचनि था, इहे नर दाणा पोलिन ग्रैंड्स हूंदा आहिनि। ही उहो गुल आहे जंहिंजी पाण अॻे ॻाल्हि कईसीं त कॾहिं कॾहिं हिक ई गुल जे अंदरि नर उज़वा बि मौजूदु हूंदा आहिनि त मादी उज़वो बि मौजूदु हूंदो आहे। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जे गुल खे बायसेक्सुअल फ्लावर चई सघिजे थो। गुलदार ॿूटनि जे अंदरि बचनि ठहण वारे अमल खे सम्झूं था। गुलदार ॿूटनि जे अंदरि जिनसी पैदाइशी अमल 2 हिसनि ते मुश्तमिल थींदो आहे। नंबर पहिरियों ॾाको जेको आहे उहो आहे फरजण जो अमल, पोलिनेशन। पोलिनेशन एंथर खां शुरू थी करे पिस्टल मादी उज़वे जे स्टिग्मा ताईं ख़तम थिए थी। इहो तव्हांखे यादि रखणु घुर्जे त पोलिनेशन सिर्फ़ु नर जुज़नि जो एंथर खां स्टिग्मा ताईं पहुचण वारो अमल आहे। एंथर खां शुरूआत थी, इन जा पोलिन ग्रैंड्स कंहिं बि पोलिनेटर यानी एजेंट्स ऑफ पोलिनेशन जी मदद सां स्टिग्मा ताईं पहुता त पोलिनेशन जो अमल थी वियो। असां इहो पढ़ी बि आया हुआसीं। इन में अदर एनिमल्स जो असां ज़िक्र पढ़ियो होसीं त उहे कीअं पोलिन ग्रैंड्स खे खणी करे स्टिग्मा ताईं पहुचाईंदा आहिनि। जीतनि जो ज़िक्र पढ़ियो हुयोसीं जिन में माखीअ जी मख ऐं पोपट अची पिया वञनि। ऐं असां हवा ऐं पाणीअ जो बि ज़िक्र पढ़ियो हुयोसीं त उहे कीअं पोलिनेटर्स यानी एजेंट्स ऑफ पोलिनेशन जो किरदारु अदा कंदा आहिनि। अॻिते फर्टिलाइज़ेशन ज़रखेज़ थियण वारो अमल शुरू थिए थो। स्टिग्मा ते जीअं ई एंथर पहुतो त उहो अंदरि हिन स्टाइल मां लही करे ओवरीअ ताईं नर जुज़ा पोलिन ग्रैंड्स पहुचंदा। इहे मेल गैमेट नर जुज़ा अंदरि वञी करे ओवरी में बच्चेदानी में एग्स सां मिलंदा आहिनि त अणमुकमल बच्चो ज़ायगोट तयारु थींदो आहे। नर जुज़ा मेल गैमेट स्टिग्मा खां लही बच्चेदानीअ में जॾहिं मादी जुज़नि फीमेल गैमेट सां मिलनि था त इतां ज़रखेज़ थियण वारो अमल शुरू थींदो आहे। ऐं ज़रखेज़ थियण वारे अमल में पहिरियों ॾाको हूंदो आहे अणमुकमल बच्चे जो ठहणु यानी ज़ायगोट जो। ज़ायगोट खां बाद असीं हाणे ॿिज ऐं मेवे जो ठहणु सम्झंदासीं। तव्हां अॻे टॉपिक में ॾिठो त नर जुज़ो ऐं मादी जुज़ो पाण में मिलनि था त अणमुकमल बच्चो ज़ायगोट ठहंदो आहे। ज़ायगोट जॾहिं डिवाइड थींदो आहे, बार बार विर्छ कंदो आहे, पंहिंजी तक़सीम थींदो आहे त उहो अंग में वधी करे कचो बच्चो एम्ब्रियो तयारु कंदो आहे।
एम्ब्रियो जॾहिं पको थियण लॻंदो आहे त ॿिज तयारु थींदो आहे। ॿिज खे जॾहिं असीं वरी ज़मीन में पोखींदा आहियूं त ॿूटो तयारु थींदो ऐं ॿूटो वरी गुल झलींदो। गुल में वरी एंथर थींदो यानी नर उज़वो, जंहिंमें नर जुज़ा पैदा थींदा ऐं गुल में वरी मादी उज़वो पिस्टिल पैदा थींदो, जंहिंमें मादी जुज़ा पैदा थींदा। उहे वरी ॿई पाण में मिलंदा ऐं वरी ही प्रोसेस ॿीहर शुरू थी वेंदो। गुल जे अंदरि ॿिज ऐं मेवे जे ठहण जो प्रोसेस जेकॾहिं तस्वीर में ॾिसूं त उहो बिल्कुलु आसान आहे। जॾहिं नर जुज़ा ऐं मादी जुज़ा बचेदानी जे अंदरि पाण में मिलनि था त ज़ाइगोट खां पोइ ॿिज तयारु थींदो आहे। एम्ब्रियो खां पोइ ॿिज तयारु थींदो आहे। ॿिज जीअं पको थियण लॻंदो आहे त उन गुल जूं पनखड़ियूं, सेपल्स, उन जा सावा पन, पेटल्स, उहे छड़णु शुरू थींदा आहिनि ऐं जेका ओवरी हूंदी आहे, बचेदानी हूंदी आहे, उहा फ्रूट जी शिकिल अख़्तियार कंदी आहे। फ्रूट जे अंदरि जेको ॿिज हूंदो आहे उहो उन जे बचे जो किरदारु अदा कंदो आहे, जेको जॾहिं ज़मीन में पोखिबो त वरी गुल पैदा थींदो ऐं गुल वरी इन प्रोसेस सां पंहिंजी लाइफ साइकिल खे दोहराईंदो रहंदो। हिते असीं पंहिंजो ॿूटनि जे अंदरि थींदड़ जिन्सी तरीक़े वारी पैदाइश खे ख़तमु कयूं था ऐं असां पंहिंजे अॻे लेक्चर में वरी हाज़िर थींदासीं ॿूटनि जे गैर जिन्सी पैदाइशी तरीक़े खे सम्झण सां गॾु। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं सिंध ऑनलाइन स्कूल खे ॾिसंदा रहो।